लाहौर में तहरीक इंसाफ़ अॻवान फिरदौस आशिक़ अवान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आयशा अहद चयो त मक़सूद भट्ट जे गुंडनि ज़रिए खे सीसायो वियो। मक़सूद भट्ट के गुंडों के ज़रिए इन्होंने पहले मेरे घर में मुझे मरवाया, फिर सारे मेरे केस में मक़सूद भट्ट था। शरीफ़ ख़ानदान जी नूंहुं दर बदर घुमी रही आहे। हुन चयो त उहा 7 सालनि खां अदालतुनि जा चकर काटे रही आहे। उहा कंहिं बि पार्टी में न आहे। 7 साल ज़िंदगी के ये और जो मैं 1-2 साल उनके साथ रही, ये बड़ा लंबा सफ़र है। संदसि चवणु हो त मथस को बि इल्ज़ाम न हयो वञे। उहा कंहिं बि पैसे या उहिदे लाइ ॻाल्हियूं न करे रही आहे। मेरी डिमांड ना किसी से थी पैसे की, ना किसी चीज़ की। मैं किसी पॉलिटिकल पार्टी का हिस्सा नहीं हूँ। ये पीपल्स पार्टी में थी, मेरे साथ खड़ी हुई थी। आयशा अहद चयो त उहा पंहिंजे ख़िलाफ़ केसनि खे भोॻे रही आहे। नवाज़ शरीफ़ खे दरख़्वास्त आहे त खेसि इंसाफ़ ॾियारे। मेरे आपसे ये अल्फाज थे, मुझे इंसाफ चाहिए। हुन चयो त शरीफ़ ख़ानदान पंहिंजे घर जी नूंहुं खे क़बूल नथो करे। कहिड़े मुंहं सां औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि करे रहियो आहे। संदसि चवणु हो त उहा हमज़ा शहबाज़ ख़िलाफ़ शाहिदियूं इलेक्शन कमीशन में खणी वेंदी। मैं इलेक्शन कमीशन में इंशाल्लाह जा रही हूँ। मियाँ नवाज शहबाज शरीफ साहब को भी लेके आऊँगी, हमजा साहब को भी, और वहाँ मियाँ नवाज शरीफ साहब की, बेगम कुलसूम साहबा की भी गवाहियाँ डलवाऊँगी। हुन कूड़ ॻाल्हाए साणसि शादी कई। संदसि समूरो कुटुंब फ्रॉड में मुलविस आहे। शरीफ़ ख़ानदान सादिक़ ऐं अमीन आहे। सब्र जी बि का हद थींदी आहे। आज तक वो मुझे दिलासे देते रहे, आप सब्र दिखा दें, आप सब्र का भी भाई एक हद होती है। क्या वो सादिक है? क्या वो अमीन है? बिल्कुल धोखे से उसने मेरे से धोखा किया। उसकी फैमिली इस धोखे में बाद में मुलवस थी, पूरी ख़ानदान। आयशा अहद चयो त उहा इलेक्शन कमीशन में वञी रही आहे। अदालतूं सुठा फ़ैसिला करे रहियूं आहिनि। खेसि इंसाफ़ जी उमेद आहे। हुन चयो त उहा शाहिदियूं मीडिया में पेश करण बदिरां इलेक्शन कमीशन खे ॾींदी। तख़्त लाहौर खे ख़बर पइजी वेंदी। तहरीक इंसाफ़ अॻवान फिरदौस आशिक़ अवान चयो त मौजूदा वॾे वज़ीर जी नूंहुं इंसाफ़ लाइ दाहूं करे रही आहे। कानून सभिनी औरतुनि लाइ बराबरि हुअणु घुरिजे। एक जो आने वाला अपने आप को वज़ीर आज़म समझ रहा है और अपने आप को वज़ीर आज़म के ओहदे के लिए नामजद करवाना चाहता है, और मौजूदा चीफ मिनिस्टर जो है उसकी अपने घर की बहू जो है वो इंसाफ के लिए बुला रही है, पुकार रही है, दुहाई दे रही है, क्योंकि उसका किसी के साथ स्कैंडल नहीं था। हुन चयो त आयशा अहद सां संदसि को सियासी वास्तो न आहे, औरत हुअणु नाते वास्तो आहे। संदसि चवणु हो त आयशा अहद शरीफ़ ख़ानदान खे वाइको करे रही आहे। संदसि आवाज़ उठाइणु ज़रूरी आहे। खेसि बि क़ौम जी न्याणी क़बूल करणु घुरिजे। इसके साथ हमारा कोई पॉलिटिकल अलाइनमेंट नहीं है, इसके साथ हमारे कोई सियासी रफ़ाकत नहीं है। फिरदौस आशिक़ अवान चयो त ॿिन्ही आयशाउनि लाइ पार्लियामेनी कमेटी जी कार्रवाई हिक जहिड़ी हुअणु घुरिजे। हुन चयो त जॾहिं हूअ पीपी में हुई तॾहिं बि आयशा अहद लाइ आवाज़ उथारियो। हाणे बि साणसि गॾु आहे। संदसि चवणु हो त औरतुनि खे सियासत में गीलणु नथा चाहिनि, पर मुख़ालिफ़नि आयशा गुलालई खे इस्तेमालु कयो।